अस्सलाम वालेकुम दोस्तों। जे त अॼु मुंहिंजो जेको आहे वञणु थियो आहे हज़रत अवेस करनी जी दरगाह ते। हीअ तव्हांखे मंदरु ॾेखारियूं पिया, हिते आउं पहुतो आहियां। अॻियां जो सफ़र तव्हांखे इनशाला दरगाह जो दीदार बि कराईंदासीं ऐं इनशाला जुड़िया रहजो। इनशाला पाण जल्दी पहुचण वारा आहियूं दरगाह ते। हज़रत अवेस करनी जी दरगाह ते पहुता आहियूं ऐं हाणे तव्हांखे दरगाह जो दीदार कराईंदासीं। जीअं त हीअ सीढ़ियूं तव्हां ॾिसो पिया, हीअ मंदर बि तव्हांखे ॾेखारियूं पिया जेको, ऐं हेॾा तव्हां पाणी बि ॾिसंदो त जेको दरिया जेको ॿोॾ जे सबबु पाणी जेको आयो आहे उहो बि हेसि ताणी पहुची चुको आहे। ऐं असां जेको आहे सो तव्हांखे सॼो मंदरु जेको आहे असां ॾेखारियां पियो। हीअ मूंसां दोस्त जेके आहिनि मुंहिंजा गॾु आहिनि, ग़ुलाम मोहम्मद खोसो साहिबु ऐं अलावराय खोसो, जेके तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ अॼु मुंहिंजी जेको ख़ासि जेको आहे सो मूंखां गॾिजी हिते पहुता आहिनि। माशा अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाह जे प्यारे वली जी दरगाह ते पहुता आहियूं। माशा अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हीअ तव्हांखे सॼो मंदरु जेको मथां खां ॾेखारियां पियो, हीअ तव्हां ॾिसंदो टोटली जेको मंदरु आहे। हाणे असां जेको आहे सो हिते कुल पढ़ंदासीं, हुनखां पोइ वरी तव्हांखे पूरो मंदरु ॾेखारींदासीं। अल्लाह पाक सभिनी जूं मुश्किलातूं दूरि करे, उन्हनि जो नेक तमन्नाऊं क़बूल करे। तव्हांखे असां आउं ॾेखारियां पियो। हीअ जेको आहे सो हिते पहुता आहियूं। हीअ असां मुंहिंजा दोस्त जेके आहिनि उहे मूंसां गॾु आहिनि, भाउ ग़ुलाम मोहम्मद खोसो ऐं भाउ अलावरायो। हिननि जी ख़ासि जेको आहे सो मुहबतूं आहिनि जेके मूंखे हिते वठी आया आहिनि। अॼु